दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चरण जमायत इस्लामी ज़िले दादू जे अॻवाननि पारां दादू प्रेस क्लब जे नवनि चूंडियल उहिदेदारनि जे मान में जमायत इस्लामी जे दफ़्तर ते हिकु बहितरीन प्रोग्राम मुनक़द कयो वियो जंहिं में दादू प्रेस क्लब जे चूंडियल उहिदेदारनि सदर निज़ाम शेख नायब सदर सरवर जलाल सोलंकी जनरल सेक्रेटरी गुलण खान भुंड रिज़वान बंगी सखी सरदार चरण जावेद कादिर नारेजो अब्दुल फताह शेख अली गुल चन्ना अल्लाह बख्श खुश्क नदीम शाहानी नाज़िश पंवर ॿियनि साफ़िन मेहमान ख़ासि तौर शिरकत कई तक़रीब जी शुरूआत क़ुर पाक जी तिलावत सां कई वई जमायत इस्लामी जे ज़िले अॻवाननि मोहम्मद मूसा बबर ज़मीर चांड वाजिद अली बबर ज़ीशान बबर हयात जमाली दाऊद बबर लुकमान अली बुगियो समेत ॿियनि अॻवान कारकुननि शिरकत कई इन मौके ते आयल महिमाननि खे जमायत इस्लामी ज़िले दादू जे अमीर मोहम्मद मूसा बबर जमायत इस्लामी ज़िले दादू अॻवान ज़मीर चांडियो पारां सिंध जी सकाफ़त अजरक टोपियूं पराए सिंधी संदसि गुलनि जी वर्खा कई वई आयल महिमाननि खे जमायत इस्लामी ज़िले दादू जे अॻवान ज़मीर चांडियो पारां आचार्य पिणु पेश कयो वियो तक़रीब खे ख़िताब कंदे जमायत इस्लामी ज़िले दादू जे अमीर मोहम्मद मूसा बबर दादू प्रेस क्लब जे नए चूंड जे आयल उहिदेदारनि खे वॾी अक्सर सां खटी अचण ते मुबारक ॾिनियूं ऐं उमीद था कयूं त ज़िले दादू अंदरि वधंदड़ बदमनी ऐं करप्शन दादू ज़िले अंदरि लाकानूनी ते नज़र रखी दादू ज़िले इंतिज़ामिया खे निंड मां उथारे दादू जे मज़लूम अवाम खे थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा रहंदासीं असीं दादू वासीन ऐं जमायत इस्लामी जा अॻवान अवां प्रेस क्लब जे दोस्तनि सां हर हाल में गॾु आहियूं ऐं असीं अवां खे मुबारकबाद पेश कयूं था अवां अक्सरियत सां इलेक्शन खटे सुभारा थिया आहियो